नारी चेतना हिकिड़ो उनजो हिसो आहे। कार्यक्रम केतिरा ई कार्यक्रम थींदा आहिनि। सभ खां अहम कार्यक्रम जेको आहे मतिलबु साहित्य अकादमी जो वॾे में वॾो पुरस्कार साहित्य जे मामले में साहित्य अकादमी पुरस्कार जे नाले सां मां सम्झां थो सभु ॼाणंदा सुञाणंदा हूंदा। 24 भाषाउनि जे लाइ साहित्य अकादमी ही कमु कंदी आहे ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उन में सिंधी बि शामिल आहे। साहित्य अकादमी पुरस्कार हेल ताईं मध्य प्रदेश में सिर्फ़ 2 साहित्यकारनि खे मिलियो आहे। हिकिड़ा कृष्ण खटवाणी साहब इंदौर जा, जिनजो नावल हो याद हिकु प्यार जी, उन ते उनखे साहित्य अकादमी पुरस्कार मिलियो। ऐं हींअर वेझड़ में ई 2-3 ॾींहं अॻु असांजे संत हृदाराम नगर जो खीमन यू मुलण उनजो कविताउनि जो किताब जीअ में टांडा 29 तारीख़ दिल्लीअ मां उहो पुरस्कार वठी आयो आहे। उनखे असांजो सिंधूअ पारां घणियूं वाधायूं ऐं असांजे संत हृदाराम नगर जे पारां घणियूं वाधायूं। हुन असांजो शान पूरे भारत में बुलंद कयो आहे। ॿिए प्रोग्राम थींदा आहिनि साहित्य अकादमी जा। मीट द ऑथर, कंहिं वॾे साहित्यकार खे घुराए श्रोताउनि जे अॻियां उन जूं रचनाऊं, उन जूं कहाणियूं, उन जूं कविताऊं, उन जा उपन्यास, जेको कुझु उन लिखियो आहे उन सां मुखातिब करायो वेंदो आहे। ॿियो प्रोग्राम थींदो आहे युवा पुरस्कार जो, युवा साहित्य पुरस्कार, जेको 35 सालनि खां घटि जे लेखक या लेखिका खे पूरे देश में सिर्फ़ु हिकिड़ो पुरस्कार ॾिनो वेंदो आहे 50,000 रुपए जो, 35 साल खां घटि। तंहिंखां पोइ हिकिड़ो अनुवाद पुरस्कार 50,000 जो, सिंधीअ मां ॿी भाषा में या ॿी भाषा मां सिंधीअ में जेके तर्जुमा थींदा आहिनि उन जूं वरियूं कमेटियूं वेंदियूं आहिनि, जूरी वेंदियूं आहिनि, जेके तय कंदियूं आहिनि सुठे में सुठे किताब खे 50,000 इनाम ॾिनो वेंदो आहे। बाल पुरस्कार, उहो 50,000 बाल साहित्य पुरस्कार, उहो 50,000 जो आहे। थ्रो माय विंडो, मुंहिंजे खिड़कीअ मां या मुंहिंजे खिड़कीअ खे झरोखे मां, कंहिं वॾे साहित्यकार जे रचना पूरे क्रम ते रोशनी विझण लाइ कंहिं विद्वान साहित्यकार खे घुरायो वेंदो आहे ऐं सॼी उन जी जीवन यात्रा साहित्य जी उहा असांजे अॻियां पेश कई वेंदी आहे। त ही नारी चेतना में कवित्री, लेखिका, सिर्फ़ु उन्हनि जे लाइ विशेष तौर सां ही प्रोग्राम आहे कि पहिरियों दफ़ो थी रहियो आहे पंहिंजे बैरागढ़ में। नादिया मसंद इंदौर मां, तव्हांजो ॼातल सुञातल नालो आहे, का नई कोन्हे नादिया। शोभा लेखवाणी 25-30 साल खां सिंधूअ सां जुड़ियल आहे, तव्हां सुञाणो था। द्रौपदी चंदनाणी गुज़िरियल 5-7 साल खां वठी कविताऊं तव्हांजे अॻियां पेश करे पई, उनखे तव्हां सुञाणो था। हिकिड़ो नओं नालो, इहा हिकिड़ी परंपरा रही आहे सिंधूअ जी त हर बार को न को हिकिड़ो नओं चहिरो ज़रूरु हूंदो आहे। त अॼु असांजे मंच ते ममता पारवाणी नओं चहिरो बि शामिल थियो आहे। प्रोग्राम छाकाणि त देरि सां शुरू थियो आहे, थोरे में परिचय ॾियां मां तव्हांखे। डॉक्टर नादिया मसंद जी सॼी पढ़ाई सिंध में थी आहे। सिंधी 12th ताईं असां छाकाणि असां पढ़िया 12 ताईं आहियूं न, त सॼी पढ़ाई हुनखे 12th ई मञींदा आहियूं, वधीक असां पढ़ी कोन सघियासीं। हा, त चइनि सॼी पढ़ाई हुनजी हिते थी, सही चयो न। त उर्दूअ जी बि उहा तमामु सुठी जानकार आहे, सिंधीअ जी बि आहे। उर्दू में बि कविता कंदी आहे ऐं सिंधीअ में बि कविता कंदी आहे। मनोवैज्ञानिक आहे, डॉक्टर आहे मनोविज्ञान जी, उहो हुनजो प्रोफेशन बि आहे। पंहिंजो परिवार बि संभाले थी, उन खां पोइ बि हिन रचना धर्म सां जुड़ियल आहे।
उनखे घणी घणी शाबाशूं वाधायूं तव्हांजे तरफ़ां। ममता पारवाणी नागपुर में आई है। जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी का ॿुधो हूंदो, बहुचर्चित यूनिवर्सिटी है देश की, JNU के नाले सां ॼाती वेंदी आहे। त ममता एतरी हिम्मत कई जो नागपुर का वञी JNU में एडमिशन वठाई ऐं उते अंग्रेजी साहित्य में पोस्ट ग्रेजुएशन प्लस फ्रेंच लैंग्वेज में पोस्ट ग्रेजुएशन। मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त फ्रांस में इनखे घुरायो वियो त फ्रांस जे माण्हुनि खे तूं अंग्रेज़ी अची पढ़। सा असांजी ममता फ्रांस वारनि खे अंग्रेज़ी सेखारे आई आहे। ऐं गुज़िरियल साल ये सिंध मां बि थी आई आहे। इहो ममता जो परिचय आहे। शोभा उनजी मुर्कई तव्हांजे लाइ लखुले असां सभिनि जे लाइ। जीअं भगवंती नावाणी जी मुर्क पूरे दुनिया में मशहूर हुई, उन खां पोइ असांखे शोभा ई ॾिसणु अचे थी जेका भगवंती वारी मुर्क जी कमाईंदी आहे। रेडियो अनाउंसर आहे, सेंट्रल गवर्नमेंट में सुठी पोस्ट ते सर्विस करे थी, घर बार संभाले थी, उन खां पोइ कविताऊं करे थी। शाबाश आहे शोभा खे। द्रौपदी चंद्राणी गुज़िरियल 5-7 साल खां वठी सिंधी मंच सां जुड़ी आहे। पहिरीं हिंदीअ में कविताऊं लिखंदी हुई ऐं कौन बनेगा करोड़पति जी हॉट सीट हिनखे नसीब थी आहे। अमिताभ बच्चन सां गॾु लखें रुपया हुतां खटी पाई ऐं ॻाईंदी बि आहे। सेंट्रल गवर्नमेंट में BSNL में सर्विस करे थी। उन खां पोइ कविताऊं लिखे थी, साहित्य सां जुड़ियल आहे। उनखे बि घणियूं घणियूं शाबाशूं। इहे सभु ॻाल्हियूं असां सभिनी श्रोताउनि जे लाइ, ॾाढा लेडीज़ वेठियूं आहिनि, मर्द वेठा आहिनि, असांजे परिवार में बि ऐं धीअर आहिनि, भेनर आहिनि, नुंहर आहिनि, केतिरियूं स्त्रियूं आहिनि। उन्हनि जे लाइ प्रेरणा जो स्रोत आहिनि त असां उन्हनि में को सलो जागे, कुझु लिखण जो, कुझु सृजनात्मक कमु करण जो, रचनात्मक कमु करण जो। ऐं हिते मां हिनखे कयां थो विराम त पहिरीं द्रौपदी चंद्राणी तव्हांजे अॻियां के रचनाऊं पेश कंदी। साहित्य अकादमीअ जे बैनर ते नारी चेतना कार्यक्रम। कविता आहे उतरायण। तरन्नुम को ॿुधाईंदीमांव, तहत सां शुरूआत थी कयां। उतरायण। अॼु तिरमूरीअ जो ॾींहुं आहे। तिरमूरीअ जे ॾींहुं कविता जी रचना थी आहे, इन करे शुरूआत उतां ई आहे। अॼु तिरमूरीअ जो ॾींहुं आहे। तिरमूरी यानी उतरायण। तिर ऐं गुड़ खाइण जो ॾींहुं, पतंग उॾाइण जो ॾींहुं, इटी ॾकड़ खेॾण जो ॾींहुं। मां तिरनि जा लॾू खणी ॻोल्हियां वेठी पतंग उॾाईंदड़ ॿारनि खे। मां तिरनि जा लॾू खणी ॻोल्हियां वेठी पतंग उॾाईंदड़ ॿारनि खे, खेॾींदड़, खाईंदड़, खिलंदड़ ॿारनि खे। पर ही छा? हर गली, हर सड़क, हर मैदान अॼु खाली आहे। घरनि जी छितुनि ते ॻोल्हियो पर उते बि ॿार कोन मिलिया। मूं शोर मचायो, केॾां विया सभ जा सभ ॿार केॾां विया? मुंहिंजो आवाज़ ॿुधी अफ़रा तफ़री मची वई। शोर शराबे जे विच, इन अफ़रा तफ़रीअ जे विच सभ जा सभ ॻोल्हण लॻा ॿारनि खे कि तॾहिं अचानक कंहिं ज़ोर सां रण कई, ॿारनि जो अपहरण थी वियो आहे। मोबाइल, व्हाट्सएप, टीवी, इंटरनेट ते इहा ई ख़बर आहे त ॿारनि जो किडनैप कयो वियो आहे। सभई माण्हुनि जा होशो हवास गुम थी विया। घबराए करे सभिनी निहारियो पंहिंजे पंहिंजे व्हाट्सएप, टीवी सेटनि ॾांहुं ताकी पतो करे सघनि पंहिंजनि ॿारनि बाबति
छा पर ही छा सभ जा सभ मोबाइल स्क्रीन ऐं टीवी सेट बदिलजी विया लोहे जी सख़्त सलाखुनि में ऐं सभी ॿार किडनैप थी कैद हुआ टीवी ऐं मोबाइल जी स्क्रीन में। वाह वाह उम्मीद थी कयां मुंहिंजी कविता तव्हां ते पहुती हूंदी। ॿी कविता आहे गिद्ध अखियूं। कविता जो उन्वान आहे गिद्ध अखियूं। हुननि जूं अखियूं ॻोल्हींदियूं आहिनि नंढड़ा या थोरा वॾा गदरायल बदन ऐं मासूम मन। हुननि जूं अखियूं ॻोल्हींदियूं आहिनि नंढड़ा या थोरा वॾा गदरायल बदन ऐं मासूम मन। बस कीअं बि मिलनि अहिड़ा मौक़ा हुननि जूं अखियूं ॻोल्हींदियूं आहिनि पंहिंजो खिलौनो पंहिंजो शिकार। हुननि जूं अखियूं ॻोल्हींदियूं आहिनि पंहिंजो खिलौनो पंहिंजो शिकार ऐं शिकार मिली वञण ते हू मल्हाईंदा आहिनि जश्न गॾिजी करे विढ़ाईंदा आहिनि या नोचींदा आहिनि हॾा मांस ऐं इज़त। उन्हनि खे कोन ॿुधण में ईंदियूं आहिनि चीखूं। उन्हनि खे कोन ॿुधण में ईंदियूं आहिनि चीखूं मासूम जिस्मनि जूं कुंवारियुनि आत्माउनि जूं। उन्हनि जा हथ उन्हनि जी रूह कोन कापींदा आहिनि संसार जी सभिनी खां वधीक नीच ऐं वहशी हरकत कंदे बदिलो नफ़रत वहशत जिस्मानी ज़रूरत राजनीति ऐं कॾहिं कॾहिं धर्म। इन सभिनी हथनि में विकामियल आहिनि हू माण्हू ढकियल या खुलियल हर तरह सां ऐं हर जॻह घुमनि पिया बेख़ौफ़। ऐं बाक़ी माण्हू जीअं वेठा ख़ौफ़ में तय नथा करे सघनि त धीअ जो पीउ चवण ते फ़ख़ुर कनि या फ़िक्र। ॿी कविता आहे वेटिंग लाउंज। वेटिंग हॉल सभई ॿुधो आहे रेलवे स्टेशन ते एयरपोर्ट जो हिकु वेटिंग लाउंज आहे। तव्हांजे साम्हूं खणी थी अचां वेटिंग लाउंज। एयरपोर्ट जो वेटिंग लाउंज माण्हू ई माण्हू चारों तरफ़ को इंतज़ार में आहे पंहिंजनि सां गॾिजण लाइ त कंहिंखे इंतज़ार आहे उॾामण जो। तंहिं हूंदे बि हर को मशगूल आहे पंहिंजे पंहिंजे मोबाइल में। चेहरा उन्हनि जा हिकदमि नीरस फिका बिल्कुलु पोकर फेस जीअं कि रोबोट जिन खे इमोशनल प्रोग्रामिंग जी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं कि अॼुकल्ह रोबोट पाण ज़रे घटि इंसान थियण लॻा आहिनि। सभु चेहरा एडिक्ट थिए लॻा। एडिक्ट माना जंहिंखे नशे जी आदत हुजे। सभु चेहरा एडिक्ट थिए लॻा ऐं बराबरि हुआ बि। सभु चेहरा एडिक्ट थिए लॻा ऐं बराबरि हुआ बि सोशल मीडिया ऐं वर्चुअल वर्ल्ड जा एडिक्ट रियल वर्ल्ड खां बिल्कुलु ई बेख़बर। रियल वर्ल्ड खां बिल्कुलु ई बेख़बर इन्हनि जी सारी दुनिया 2x4 इंच जी दॿलीअ में ई समेटिजी वयल लॻे थी। इन्हनि जी सारी दुनिया 2x4 इंच जी दॿलीअ में ई समेटिजी वयल लॻे थी ऐं
आहे उन्हनि खां परे परे परे। वाह। हास्य साहब जो लिखना है, दिल में वसन था के दिल खां परे परे कंहिंजी सताए याद थी दिल खे ज़रे ज़रे। हाणे जंहिंजी सताईंदी आहे यादि जंहिंखे असां खोईंदा आहियूं असांजा अम्मा बाबा उन्हनि जे मथां हिकु नंढड़ी सी रचना सदाई रहंदा तव्हां। रचना जो उन्वान आहे सदाई रहंदा तव्हां। अम्मा अम्मा तव्हांखे सहेड़ींदी आहियां उन्हनि शालुनि में संदूकनि में अलमारीअ में हर उन शइ में जेके तव्हां छॾे विया बणाए करे पंहिंजो निशान। अम्मा तव्हांखे सहेड़ींदी आहियां उन्हनि शालुनि में संदूकनि में अलमारीअ में हर उन शइ में जेके तव्हां छॾे विया बणाए करे पंहिंजो निशान। संदूकनि में रखियल बाबा जा उहे किताब ऐं हासिलातुनि जा मेडल ऐं सहेड़ियल सर्टिफिकेट। बाबा जा उहे ऊनी कपड़ा ऐं गरमाइश ॾींदड़ मफलर बि ऐं तव्हांजा सुपना या स्वेटर उणण जा सुआ जिन सां उणींदी हुईं तूं सुपना असांजे वॾे थियण जा। जोराबनि में फ्राकनि में झालर वारनि कालर वारनि रंगीन ऊनी स्वेटरनि में सभ जा सभ सहेड़ी रखिया आहिनि ऐं अञा ताईं सहेड़ी रखी आहे मूं उहा जुल्म जे मथां तूं सेकींदी हुईं मानी उमीदुनि जी ऐं कोसी कोसी खाराईंदी हुईं पंहिंजाइप सां। साणी साण सहेड़ी रखी आ मन में बाबा जी हू लाड कोड ऐं मुंहिंजी हासिलातुनि ते ख़ुशि थी बार बार पंहिंजियूं अखियूं आलियूं करण ऐं पंहिंजे हंज में वियारे हथ पकड़े लिखण सेखारण। अम्मा अव्हांजूं उहे उमीद भरियूं अखियूं ऐं बाबा जी विश्वास सां लबरेज़ अखियूं अञा ताईं सहेड़े रखियूं आहिनि मूं। अम्मा बाबा बणिजी करे संस्कार सहेड़ियल रहंदा सदाई तव्हां मुंहिंजे जीवन में मुंहिंजे ॿारनि में ऐं उन्हनि खां पोइ मुंहिंजी अचण वारी पीढ़ियुनि में बि। अॼु तुंहिंजा गीत हिन प्रोग्राम में शामिल थियल आहिनि तंहिंजे करे तरुणनि खे ॿिए कंहिं प्रोग्राम लाइ असां रखूं था ऐं शोभा लेखवाणी खे मां निगाहूं निगाहूं में रहिजी वयूं इहे झटि झुकियूं मर्म मारी वठियूं इहे कारियूं कारियूं प्यारियूं अखियूं। कॾहिं इहे अखियूं केसि ताईं ॾिसंदियूं आहिनि कॾहिं इन्हनि अखियुनि सां कुझु ॾिसण लाइ एक्स्ट्रा अखियूं लॻाइणियूं पवंदियूं आहिनि। अॼु कार्यक्रम जी शुरूआत में असांखे गुल मिलिया ऐं हुन हलंदे हलंदे ॾिठियूंसीं गुलनि जूं विखरियल पंखड़ियूं। हुन चयाईं लॻे थो हितां का बारात निकिती आहे ऐं मां चयोमांसि न लॻे थो हितां का अर्थी निकिती आहे। सही केरु हो न हुनखे पतो हो न मूंखे ख़बर हुई पर हा ॿिन्ही खे इहा पक हुई त माण्हूअ जी ख़ुशी ऐं ग़म में गुल जी उणप पक आहे। माण्हूअ जी ख़ुशी हुजे या ग़म गुल जी उणप पक आहे। हर माण्हू ख़ुशीअ जे जश्न में या मौत जे पल में गुलनि जो साथ चाहे। ॼण त अणॼाणाईअ में ख़ुशी ऐं ग़मीअ में हिकु जहिड़ो ई रहणु चाहे। समाज जी रीति अनुसार त घर में कंहिंजो वियांउ हुजे त कंहिंजी मौत
पर यारो इन ई सभ में असां भुलिजी वेंदा आहियूं त शादीअ जे शामियाने ऐं शमशान ताईं वञण वारो रस्तो हिकु ई हूंदो आहे। वाह वाह शादीअ जे शामियाने ऐं शमशान में वञण ताईं रस्तो हिकु ई हूंदो आहे। अर्थी जी माला ऐं वरमाला ठाहिण वारो बि हिकु ई हूंदो आहे। गुल बि साॻिया ई हूंदा आहिनि, माला ठाहिण वारो बि साॻियो हूंदो आहे। वेदीअ जा मंत्र ऐं अर्थीअ जा मंत्र पढ़ण वारो बामण बि हिकु ई हूंदो आहे। अणॼाणे में इहे समानताऊं ॼण असांखे सेखारियूं थियूं त सदाईं मुस्कुराईंदा रहो। अणॼाणीअ में इहे समानताऊं असांखे सेखारियूं थियूं त सदाईं मुस्कुराईंदा रहो। ख़ुशी हुजेव या ग़म कंहिंखे पतो ई न पवे हुन दिलनि जी पखड़े वांगुरु जेके अलाए अर्थीअ जूं हुयूं अलाए बरात जूं। चित्त में चंद्र लिकल थियो, चित्त में चंद्र लिकल थियो पधरो, मुर्की चंद्रो की फैलाए, जेदी पंहिंजी सूंह लिकाए तेदी मुंहिंजी दिल लिकाए। कबीर जा पेश करण जी इजाज़त चाहींदमि। अॼुकल्ह इंसान चंड ते वञी पहुतो आहे ऐं उते चवनि था मकान ठहंदा ऐं असांखे धरती हींअर नंढी थी लॻे त असां चंड ते वञी घर ठाहींदासीं। उन ते मुंहिंजी इहा रचना आहे। चंड वटि ही पहिरें धरतीअ जो अतीत आहे। चंड वटि वई हुई धरती, मिली ख़ुशि थी हुन सां ॾाढो, चंड जी बि दिलि वई भरिजी। ख़ुशीअ जो बयानु कंदे धरतीअ चयाईं, ॾाढी ख़ुशहाल आहियां मां, राम कृष्ण नानक जहिड़ा लाल पाए निहाल थी आहियां मां। केॾो पुटण मुंहिंजो नाम वधायो आहे, धीअरुनि ते बि अभिमान आहे। चई भाइड़ा छा छा ॿुधायां, ख़ुशीअ खां बेहाल आहियां मां। चंड मुस्कुरायो हो, भेण जी ख़ुशीअ ते इतरायो हो। अॼु वरी चंड वटि वई आहे धरती, अॼु वरी चंड वटि वई आहे धरती। ॾिसी भाव खे आयुसि अखिड़ियुनि में पाणी भरिजी, रुअंदे रुअंदे ॿोले थी भाव सां दिलि जा राज़ खोले थी। चवे थी भाइड़ा मुंहिंजो बोझ घटाए, भाइड़ा मुंहिंजो बोझ घटाए, मन मुंहिंजे जी मूंछ मिटाए। मुंहिंजे राम कृष्ण ऐं नानक जी पीढ़ियूं अॼु मूंखे कटे रहियूं आहिनि, जियां थी मां पर मुंहिंजूं नीलामी लॻाए रहियूं आहिनि। मुंहिंजी अथाह हंज चवनि धरती एॾी विशाल आहे, उन ते थी चवे त मुंहिंजी विशाल हंज हींअर नंढी थियण लॻी आहे। मुंहिंजी विशाल हंज नंढी थियण लॻी आहे। किथे त महल वॾा वॾा ऐं भाती घटि आहे, किथे त महल वॾा वॾा ऐं भाती घटि आहिनि, किथे भाती घणा पर रहण लाइ झुपड़ी बि न आहे। ॿुधी इहो चंड जी अखियुनि में पाणी भरिजी आयो, स्वर बि लड़खड़ायो, पर चयाईंसि भेण अॼु रखड़ीअ जी लज रखंदुसि, भेण अॼु रखड़ीअ जी लज रखंदुसि, तुंहिंजो बोझ घटाईंदुसि, तुंहिंजे ॿारनि खे मां अपनाईंदुसि, मोकिले ॾींदा उन्हनि खे, उन लाइ मां हिकु घर ठाहींदुसि। केतिरियूं ख़ूबसूरत रचनाऊं शोभा पेश कयूं ऐं प्रोग्राम जी शोभा वधाई। ममता पारवाणी। द्रौपदी दीदी हाणे असांजे साम्हूं हिकिड़ी कविता रचना पेश कई जंहिंमें हुननि पंहिंजे मामले खे यादि कयो। अहिड़ी हिकिड़ी नंढी रचना मां बि पंहिंजे ॿारनि तव्हांजे साम्हूं पेश थी कयां। उमेद आहे तव्हांजे दिलनि खे छुहंदी। जे वणे त तारीफ़ सां आशीर्वाद ॾिजो। विरासत विरासत में ॾियण लाइ हुन वटि, विरासत में ॾियण लाइ हुन वटि कुझु ख़ासि की न हो। विरासत में ॾियण लाइ हुन वटि कुझु ख़ासि की न हो। आख़िरी साह खणी रही हुई पर को आस पास की न हो। के नुस्खा हुआ ज़ुबानी सभिनी खे ॾेई वई। के नुस्खा हुआ
ज़ुबानी सभिनि खे ॾेई वई हुनजे सामान में ॿियो को ज़ेवर वाह 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 चेहरे जा गुंज ऐं अछा वार बि उहा ॾेई वञे हा चेहरे जा गुंज ऐं अछा वार बि उहा ॾेई वञे हा पर सजावट में तजुर्बे जो को स्थान की न घर ऐं दुकान जा हिस्सा त बराबर थिया घर ऐं दुकान जा हिस्सा त बराबर थिया हुनजे टुटल चश्मे जो को हिसाब की न हो आखिरी साह खणी रही हुई पर को आसपास की न को आसपास असांजी नंढी मिठड़ी भेण जेका हाणे मिठड़ी अबाणी ॿोली ते एतिरो मिठड़ो गीत असांखे ॿुधाए वई हिकिड़ी मां बि पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी रचना तव्हांजे साम्हूं रखण थी चाहियां जेका वरी सिंध ऐं सिंधीअ ते ॻाल्हाईंदी साल थी विया छॾे विया हो ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि साल थी विया छॾे विया हो ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि भरिसां मुंहिंजे रहंदा हा ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि साल थी विया छॾे विया हो ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि भरिसां मुंहिंजे रहंदा हा ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि पंहिंजनि में पंहिंजा किताब खणी निकिता पंहिंजे लेखे पंहिंजा किताब खणी निकिता पंहिंजे लेखे तास रांद गॾु कंदा ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि कॾहिं त ॿाहिरि निकिरंदा हू बि इन्हनि भितियुनि मां अॼुकल्ह सभु मकान वॾा ठाहे रहिया आहिनि अपार्टमेंट कॾहिं त ॿाहिरि निकिरंदा हू बि हिननि भितियुनि मां अंगण में खट ते सुम्हंदा हुआ ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि पंहिंजनि में पंहिंजाइप नाहे सम्झां थी पंहिंजनि में पंहिंजाइप नाहे सम्झां थी गॾई त पढ़णा कंदा ॼण का कल्ह कल्हों की ॻाल्हि सिंध पराई थी वई सिंधी पराई थी वई सिंधी पराई थी वई मूं लहराणो गीत पुराणो ॿुधंदा दादा इजाज़त कुझु त इहे असांजो भाउ तय कंदा त ममता खे वरी घुराए वञे या न हिकिड़ी नई रचना जंहिंमें ज़िंदगीअ सां ॻाल्हाइण ॿोलाइण हली रहियो आहे थोरी शिकायत थोरो प्यार ही गज़लनुमा त कान्हे पर नई रचना जे फॉर्मेट में आहे उम्मीद आहे तव्हांखे वणंदी जे तव्हां ताईं पहुचे त तारीफ़ सां स्वागत कजो आशीर्वाद ॾिजो छाड़ी ज़िंदगी कपड़नि जियां तूं बि मेरी ऐं पुराणी थी वई आहे कपड़नि जियां तूं बि मेरी ऐं पुराणी थी वई आहे कारा किना दाग किथे त किथां फाटी पई आहे कपड़नि जियां तूं बि मेरी ऐं पुराणी थी वई आहे कारा किना दाग किथे त किथां फाटी पई आहे
टियों ॾींहुं चौथो ॾींहुं अलाए घणा ॾींहं निकिरी विया। ॿियो ॾींहुं टियों ॾींहुं चौथो ॾींहुं अलाए घणा ॾींहं निकिरी विया। आख़िर मन पको कयो, सोचियो ॾियारीअ जी सफ़ाई वांगुरु, ॾियारी में सभु कढे सभु साफ़ कंदा आहियूं, ॾियारीअ जी सफ़ाई वांगुरु तोखे बि कढी साफ़ कंदीसां। ॾियारीअ जी सफ़ाई वांगुरु तोखे बि कढी साफ़ कंदीसां। खणी बुआरा तुंहिंजा ॾारा कढंदीसां, ट्रोपो त किथां रफू कराईंदीसां। खणी बुआरा तुंहिंजा ॾारा कढंदीसां, ट्रोपो त किथां रफू कराईंदीसां। पैसा बचा, जे पैसा बचा त पालिश बि कराईंदीसां ऐं कराइणो बि रातियूं जागी। पर इहो छाड़ी ज़िंदगी, 4 ॾींहं मस्त गुज़रिया ऐं तूं वरी लटकी वई आहीं। थैंक यू। मूं वटि अञा आहे, तव्हां वटि नंढड़ी हुजे कविता नंढड़ी करे थी छॾां। करे ना ही कविता, ही गज़ल नुमा कान्हे, नई कविता भी कान्हे, नॉर्मल कविता। अक्सर बालपण में ऐं जॾहिं वॾा थींदा आहियूं तॾहिं असां ज़िंदगी खां घणी भेरा निराश थी रहंदा आहियूं। मिडिल एज में असां वटि घणी एनर्जी हूंदी आहे, पर जॾहिं यंग हूंदा आहियूं ऐं ओल्ड हूंदा आहियूं तॾहिं असांखे लॻंदो आहे त भई मज़ो कान थो अचे जीअण में, असां हारियो वधीक था। हुन जे लाइ मां कविता सभिनीनि जे साम्हूं पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी रचना जंहिंमें मां तव्हांखे हिकिड़ी सलाह पंहिंजे पारां ॾियणु चाहियां थी। छोटा मुंहुं बड़ी बात चइजे नंढड़ी शायदि, पर जे वणे लागू करे ॾिसणु शायदि कमु थी अचे। हिकु कोशिश जीअण जी ॿी बि कर, हिकु कोशिश जीअण जी ॿी बि कर, ज़िंदगी हर दफ़े धोखो न ॾींदी आहे। हिकु कोशिश जीअण जी ॿी बि कर, ज़िंदगी हर दफ़े धोखो न ॾींदी आहे। हिकु नज़र खणी मंज़िल ॾे निहार, हिकु नज़र खणी मंज़िल ॾे निहार, उहा अञा तुंहिंजो इंतज़ार कंदी आहे। छा थियो, अरे छा थियो जे तुंहिंजी राहुनि में कंढा आहिनि, छा थियो जे तुंहिंजी राहुनि में कंढा आहिनि। हिमत कर कदमनि खे अॻिते वधाए त ॾिस, छा थियो जे तुंहिंजी राहुनि में कंढा आहिनि। हिमत कर कदमनि खे अॻिते वधाए त ॾिस, छा थियो जे तुंहिंजे चव तरफ़ अश्कनि जी ऊंधाई आहे, छा थियो जे तुंहिंजे चव तरफ़ अश्कनि जी ऊंधाई आहे। ऊंधाईअ में बि रोशनाई थींदी, तूं मुस्कुराए त ॾिस। हा तन्हा अखियुनि मां आंसू वहंदा ज़रूर आहिनि, हा तन्हा अखियुनि मां आंसू वहंदा ज़रूर आहिनि। तूं पंहिंजे लुड़कनि खे मुस्कुराइण सेखारे छॾ। हा तन्हा अखियुनि मां आंसू वहंदा ज़रूर आहिनि, तूं पंहिंजे लुड़कनि खे मुस्कुराइण सेखारे छॾ। ज़िंदगीअ जी राहुनि में कदम डगमगाईंदा ज़रूर आहिनि, ज़िंदगी हलंदो पियो आहे, ज़िंदगीअ जी राहुनि में कदम डगमगाईंदा ज़रूर आहिनि। तूं पंहिंजे लड़खड़ाईंदड़ कदमनि खे ठाहीको थियणु सेखारे छॾ। कल्ह जो थियो सो कहाणी थी वियो, तूं पंहिंजे ईंदड़ सुभाणे खे ॾिस। कल्ह जो थियो सो कहाणी थी वियो, तूं पंहिंजे ईंदड़ सुभाणे खे ॾिस। हर लब ते तुंहिंजे नाव जी कहाणी हूंदी, हर लब ते तुंहिंजे नाव जी कहाणी हूंदी। तूं हिकु कोशिश करे त ॾिस, तूं हिकु कोशिश करे त ॾिस। मिलियो कोन, पर वरी बि तव्हां खां इजाज़त वठी कुझु टिप्पणी करणु चाहियां थी। नौजवान नस्ल शायदि जो जॉनर हूंदो आहे कि उहे कहिड़े इमोशन खे इंजॉय कंदा आहिनि। जीअं मां रोमांस ऐं पेन खे इंजॉय कंदी आहियां, दर्द खे इंजॉय कंदी आहियां,
त पोइ उनजे मन मां उहे ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि त हे विरत आकार में मतिलबु सोचनि था अॼुकल्ह जा नौजवान। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। आई एम इम्प्रेस्ड। कीप इट अप। हाणे हिननि बि जेके मौज़ू खया हुन में अम्मा बाबा हुया। हाणे मूंखे लॻे थो कि मूंखे पंहिंजी अम्मा खे पेटेंट कराइण घुरिजे। न त पोइ वरी सभु अम्मा बाबा कंदा त पोइ अम्मा मुंहिंजी वारी जेका आहे उहा हेॾे होॾे थी वेंदी। अॼु वरी अम्मा हिकु नए किरदार में तव्हांजे साम्हूं आहे। हिन खां पहिरें त तव्हां मुंहिंजूं 3 रचनाऊं ॿुधी चुका आहियो अम्मा जे लाइ। अॼु अम्मा जो हिकु नओं रूप मॉडर्न आहे। अम्मा जे लाइ मां हिकु लिखियो हुयो कि सॼी अम्मा स्वाद भरी आहे, ढुक ढुक पीअणो पवंदो आहे। त हाणे उहा सॼी स्वाद भरी आहे त तव्हांजे साम्हूं अलॻि अलॻि ढुक मां साम्हूं आणींदसि। जोत प्यार जी घर खे मिले, जोत प्यार जी घर खे मिले, इहो चाहींदी हुई अम्मा। जोत प्यार जी घर खे मिले, इहो चाहींदी हुई अम्मा। इहो जारे में रखी कुर्ब सभिनीनि सां कंदी हुई अम्मा। इहो जारे में रखी कुर्ब सभिनीनि सां कंदी हुई अम्मा। जुड़ियल रहनि रिश्ता सभिनीनि जा, जुड़ियल रहनि रिश्ता सभिनीनि जा, पंहिंजनि जी हिकु बल हुजे। जुड़ियल रहनि रिश्ता सभिनीनि जा, पंहिंजनि जी हिकु बल हुजे। हित केरु कंहिंजो आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी हुई अम्मा। हित केरु कंहिंजो आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं न कंदी हुई अम्मा। पाड़े जे भरिसां हुयो वण हिकु पुराणो बड़ जो, पाड़े जे भरिसां हुयो वण हिकु पुराणो बड़ जो, उते वेही शाम जो रिश्ता समझाईंदी हुई अम्मा। उते वेही शाम जो रिश्ता समझाईंदी हुई अम्मा। नज़र बाबा तां कॾहिं न हटी, नज़र बाबा तां कॾहिं न हटी, दुकान वेंदे ताईं। नज़र बाबा तां कॾहिं न हटी, दुकान वेंदे ताईं। तव्हांखे त ख़बर आहे बाबा खे ॾाढो चाहींदी हुई अम्मा। वाह वाह वाह। इहे त हुकुम बाबा जो हलंदो हो सॼे घर में। इहे त हुकुम बाबा जो हलंदो हो सॼे घर में। पर जे न वणेसि फ़ैसिलो त वेलण खे राईंदी हुई अम्मा। इहे त हुकुम बाबा जो हलंदो हो सॼे घर में। पर जे न वणेसि फ़ैसिलो त वेलण खे राईंदी हुई अम्मा। देर ताईं औताक में बाबा कंदो हो हुके ते गुड़गुड़। देर ताईं औताक में बाबा कंदो हुयो हुके ते गुड़गुड़। जॾहिं चाह थिएसि बाबा जी त कड़ो वॼाईंदी हुई अम्मा। देर ताईं औताक में बाबा कंदो हो हुके ते गुड़गुड़। जॾहिं चाह थिएसि बाबा जी त कड़ो वॼाईंदी हुई अम्मा। बीमार जॾहिं जो पवे बाबा, ॾियणी पवे दवा कौड़ी। बीमार जॾहिं जो पवे बाबा, ॾियणी पवे दवा कौड़ी। त खीर में थोड़ी खंड वधीक मिलाईंदी हुई। त खीर में थोड़ी खंड वधीक मिलाईंदी हुई अम्मा। कॾहिं हलो ॾेखारियां तव्हांखे सिंध में मुंहिंजो घर। कॾहिं हलो ॾेखारियां तव्हांखे सिंध में मुंहिंजो घर। किथे ॾाढी सुम्हारींदी हुई, किथे लोली ॾींदी हुई अम्मा। वाह अम्मा ॿिए रूप में हिकु ढुक ॿियो। सिंध खां हिंद अची ॾाढो रोअंदी हुई अम्मा। सिंध खां हिंद अची ॾाढो रोअंदी हुई अम्मा। ॾिसी बाबा जी हिम्मत मिड़े मुश्किलंदी हुई अम्मा। सिंध खां हिंद अची ॾाढो रोअंदी हुई अम्मा। ॾिसी बाबा जी हिम्मत मिड़े मुश्किलंदी हुई अम्मा। न मज़ो हुयो पाणी में, न को स्वाद हुयो माण्हुनि में। उते सिंधु नदी जो पाणी पीअंदा हुआसीं। न मज़ो हुयो पाणी में, न को स्वाद हुयो माण्हुनि में। अलाए कहिड़ो दाव मोहब्बत जो ॻोल्हींदी हुई अम्मा। अलाए कहिड़ो दाव मोहब्बत जो ॻोल्हींदी हुई अम्मा। उस मां छांव थी ऐं बदिलिया कई मौसम हयाती जा। उस मां छांव थी ऐं बदिलिया कई मौसम हयाती जा। मन जा टांडा भल पिया वरनि, न विसाईंदी हुई अम्मा।
वाह मन जा टांडा भल पिया वरन न विसाईंदी हुई अम्मा हिकु सुबुह ॾिसी अम्मा खे वाका बाबा जा निकिरी विया हिकु सुबुह ॾिसी अम्मा खे वाका बाबा जा निकिरी विया खुलियल अखियुनि सां कंहिं इंतज़ार में हलंदी रही अम्मा खुलियल अखियुनि सां कंहिं इंतज़ार में हलंदी रही अम्मा पल गुज़रिया घड़ियूं गुज़रिया कई ॾींहं पल गुज़रिया घड़ियूं गुज़रिया कई ॾींहं ॾेई दाग जुदाई जो बाबा खे लुछंदी रही अम्मा ॾेई दाग जुदाई जो बाबा खे लुछंदी रही अम्मा अॼु मूंखे हिकु थांव मतलब बर्तन अॼु मूंखे बाबा हिकु थांव में जॾहिं ॾिनी अम्मा अॼु मूंखे बाबा हिकु थांव में जॾहिं ॾिनी अम्मा यादि मूंखे आयो गंगा सनान जी ज़िद कंदी हुई अम्मा ॾियो श्रद्धा जो गंगा में जीअं तारियो वेंदो आहे ॾियो श्रद्धा जो जीअं गंगा में तारियो वेंदो आहे काल अम्मा खे बि ईअं तारियो तरंदी वई अम्मा वाह ॾिठो अम्मा खे छोलियुनि सां जदोजहद कंदे ॾिठो अम्मा खे छोलियुनि सां जदोजहद कंदे पोइ आहिस्ते आहिस्ते नज़रुनि खां ओझल थींदी वई अम्मा अचानक हिकु अहसास मूंखे छिरकाए छॾियो अचानक हिकु अहसास मूंखे ॾाढो छिरकाए छॾियो सखर खां सवाइ केर बि रस्ता न ॼाणींदी हुई अम्मा सखर खां सवाइ केर बि रस्ता न ॼाणींदी हुई अम्मा पोइ हथ जोड़े गंगा माउ खे कयो हिकु वेनती पोइ हथ जोड़े गंगा माउ खे कयो हिकु वेनती ध्यानु रखजो अम्मा जो अकेले सफ़र न कंदी हुई अम्मा ध्यानु रखजो अम्मा जो अकेले सफ़र न कंदी हुई अम्मा पाणी रस्ते निकिती आहे अलाए लंघंदी किथां किथां पाणी रस्ते निकिती आहे अलाए लंघंदी किथां किथां कीअं सम्झंदी कंहिंजो कुझु कीअं सम्झंदी कंहिंजो कुझु सिर्फ़ सिंधी ॻाल्हाईंदी हुई अम्मा वाह 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 केतरी भावुक ऐं मार्मिक रचना डॉक्टर नादिया हसन जी मूंखे ॿ लाइनूं पंहिंजूं बि यादि अची वयूं समूरा रंग फिका तो बिन असीं खोटा सिका तो बिन रोए रंधणो अटो वेलण रोए रंधणो अटो वेलण रोअन बर्तन छिका तो बिन असीं खोटा सिका तो बिन